अस्सलाम वालेकुम साथियों, आया नसरुल्लाह गनानी। अज SSP घोटकी जे स्पेशल टीम जो नओं को PSO आयो थ फैसल को पंजाबी है अले केर है उनको धरती TV जे रिपोर्टर मीरपुर माथेले जे सहाफ़ी खुर्शीद सियाल जे ऑफिस ते छापो हयो आहे। छापे खां पोइ हुननि धरती TV जा लोगो जेके पिया हुआ जेके महक ऐं लोगो पाण सां गॾु खणी विया आहिनि। हाणे असुल हकीकत इहा आहे, हाणे उते CCTV कैमरास लॻा पिया आहिनि, उते चेक करे सघिजे थो जो हुनखे माशूक बोज़दार के जंहिं जे इल्ज़ाम लगायो पियो वञे जो चर्स वारो हमरा पाण सां पंहिंजे ऑफिस में विहारियो वेठो। हाणे माशूक उर्फ छुछो बोज़दार मीरपुर माथेलो शहर में पुरानी मार्केट में चौकीदारी करे थो पियो। असांजे हज़ारे माण्हू अचनि था पिया, असांखे कहिड़ी ख़बर उनजे वर में छा आहे, उहो कहिड़ो धंधो कंदो आहे, असांखे कहिड़ी ख़बर। हू चौकीदार आहे, हर राति चौकीदारी कंदो आहे। जेकॾहिं उहो ऑफिस आयो आहे त को आसमान न किरी पियो। असुल ॻाल्हि आहे उनखे वठी अचण वारो केर आहे? पुलिस हेड कांस्टेबल आहे मीरपुर माथेलो थाणे जो। उहो हेड कांस्टेबल आहे जेको मीरपुर माथेले जे हेरोइन आइस आफीम जे अडन तां भत्ता वठंदो आहे। हाणे लोगो खणी विया आहिनि। SP साहब पाण छा कंदो आहे? SP साहब पाण छा कंदो आहे? समीर नूर पाण छा कंदो आहे? मीरपुर माथेले में 24 खां वधीक हेरोइन ऐं मंशियात जा अड्डा आहिनि, सरेआम खुलियल आहिनि, जितां SP साहब पाण भत्ता वठी रहियो आहे। हाणे मिसाल वठो, मुझे ऑफिस कोई खूनी मानू अचे, मुझे कहिड़ी ख़बर हुनजे वर में को कलाशिनकोफ या को पिस्टल आहे। खुर्शीद सियाल शरीफ मानू आहे, गरीब मानू आहे, इन जे लाइ SP ट्राई करे। SP जी एतिरी औकात थी वई आहे, हिकु तरफ़ हू हेरोइन ऐं मंशियात जे अडन ते सरपरस्ती करे थो पियो, घोटकी में मीरपुर माथेले में उतां भत्ता वठे थो पियो, कणक ऑपरेशन करे थो पियो, हर एक का कणक जा पैसा भत्ता वठे थो पियो, धाड़ेलनि जी सरपरस्ती करे थो पियो। त ॿिए तरफ़ खुर्शीद सियाल हिकिड़े सहाफ़ी जे ऑफिस में जेकॾहिं को मंशियात चौकीदार आहे, मां नालो तव्हांखे ॿुधायां थो, माशूक बोज़दार उर्फ छुछो बोज़दार मीरपुर माथेले जे पुरानी मार्केट में चौकीदार आहे, शहर जो माण्हू आहे। जेकॾहिं हुनजे वर में को अधपा, को शारक, को 50 ग्राम जेकॾहिं चर्स आहे त हुन में सहाफ़ी जो कहिड़ो कसूर आहे? खुर्शीद जो कहिड़ो कसूर आहे? अड़े बाबा SP समीर नूर नायल तोखे पट्टो त विझरायूं था। ॿिए ॾींहुं IG साहब अचे थो पियो घोटकी मीरपुर माथेले अचे थो पियो, तोखे पट्टो त असां विझरायूं था। तुंहिंजी एतिरी औकात थी वई आहे जो पाण तूं मंशियात अडन जी सरपरस्ती करें, भत्ता वठें, धाड़ेलनि जो यार थिए। हिकिड़ो ग़रीब सहाफ़ी आहे, खुर्शीद खोखर निधड़को न आहे, एतिरी तुझी औकात न आहे मंशियात जा सरपरस्त SSP समीर नूर। अदा जिते खुर्शीद सियाल जी ग़लती हूंदी कॾहिं असां सपोर्ट न कंदा हुआसीं। शराब पी कॾहिं जहिड़ा कंदो पुलिस गिरफ़्तार कंदी हुअसि, कॾहिं असां हुनजी सपोर्ट न कई आहे। ही पूरी ज़िंदगी असांजी लाइफ आहे। 18 साल थिया आहिनि मूंखे सहाफ़त में, खुर्शीद खे त 25 साल थिया हूंदा, कॾहिं असां उनजी सपोर्ट कई आहे? को दोस्त ॿुधाए, को भाउ ॿुधाए। खोड़ दफ़ा गिरफ़्तार थियो आहे नशनि जे करे। मां खुलियो चवां थो न, शराब वापराए थो न, मां सिधो चवां थो पियो न, भले खुर्शीद खे नाराज़ थियणो आहे बि उहो भले थिए। बाक़ी SP समीर नूर मंशियात जे अडन जा सरपरस्त, भत्ता वठंदड़, आंकड़ा पर्ची जो सरपरस्त, बुकी हलाइण जो सरपरस्त, कणक ऑपरेशन कंदड़, कणक जा भत्ता वठंदड़। तुझी एतिरी औकात न आहे। तू शरीफ साहब इन जे ऑफिसनि ते चढ़ाइयूं कराए, पंहिंजे PSO जे थ्रू, पंहिंजे टीम जे थ्रू लोगाव खणाए। अड़े असांखे तुझी परवाह आहे? छा कंदे? केतिरनि ते तू केस दाख़िल कंदे? खुर्शीद अकेलो आहे? खुर्शीद निधड़को आहे? तोखे पट्टो विझराईंदासीं भाउ, कुत्ते वारो पट्टो तोखे विझराईंदासीं, कुत्ते वारो पट्टो। छा तुझे जेलनि खां असां टिजूं था? छा तुझे केसनि खां असां टिजूं था? तो जो असांखे गर्ज़ आहे टके जो असांजो मुलाज़िम आहीं,
उनखां अलावा करप्ट तरीन आहीं, भत्ते खोर आहीं, फहाशी अॾा हलाईंदड़ तूं आहीं, फहाशी अॾनि तां भत्ता वठंदड़ तूं आहीं। तुंहिंजे लाइ शर्म जो मक़ाम आहे। तूं सहाफ़ी जे ऑफिस ते तूं चढ़ाई कई आहे, वरी तूं लोगाव था खया आहिनि। अड़े इनखे माशूक के सीसीटीवी कैमरास ॾिस, माशूक के, माशूक बोज़दार के, चौकीदार के सहाफ़ी जे ऑफिस आणण वारो केरु आहे? सीसीटीवी कैमरास ॾिस। मां हिकिड़े नंढड़े जमादार ॾे जे लाइ मां छा चवां? जेको तुंहिंजो माण्हू आहे, जेको तुंहिंजे लाइ मीरपुर जे हैरोन, मंशियात, आइस, अफीम, चर्स जे अॾनि तां भत्ता वठंदो आहे। सीसीटीवी कैमरास ॾिसनि, सभु लॻा पिया आहिनि। तुंहिंजो वाठो आहे न। सीसीटीवी कैमरास ॾिसो यार। हर को इल्ज़ाम हणे थो ख़ुर्शीद सियाल ते। अदा जॾहिं ख़ुर्शीद शाह ग़लति कमु कंदो आहे, कंहिंसां झेड़ा कंदो आहे, नशनि में हूंदो आहे, सपोर्ट न कंदा आहियूं भाउ। जेकॾहिं अॼु हक़ ते आहे, उन सां गॾु बीठा आहियूं। SP तुंहिंजी एतिरी औकात न आहे। तूं सहाफ़ियुनि जे ऑफिसनि, शरीफ़ सहाफ़ियुनि जे ऑफिसनि ते तूं चढ़ाइयूं कराईंदे? तोखे पट्टो विझराइण अचे थो, तोखे जेको करणो आहे कर। केतिरा केस दाख़िल कंदे? ख़ुर्शीद ते बि कर, मूं ते बि कर, लतीफ़ लगारी ते बि कर, मीरपुर जे सभिनी सहाफ़ियुनि ते कर। बाक़ी दोस्तो, इहे हक़ीक़तूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाइण पिया चाहियूं। ख़ुर्शीद सियाल जे ऑफिस में मीरपुर माथेले थाणे जो पुलिस जमादार इन माशूक बोज़दार के वठी आयो। माशूक बोज़दार उर्फ छुछो बोज़दार पुरानी मार्केट में चौकीदारी कंदो आहे। अदा जेकॾहिं मां कूड़ ॻाल्हायां थो, तव्हां दुनिया खां पुछी सघो था, सीसीटीवी कैमरास चेक करे सघो था। मां सीसीटीवी कैमरास इन जे लाइ नथो ओपन कयां, नथो फुटेज वठां। हिकु त सॼो ॾींहुं मां पैदल मार्च में हूंदो आहियां, ॿियो त मूंखे एतिरो टाइम न हूंदो आहे चेक करे। जेकॾहिं SP लाइ भत्ता वठंदड़ पुलिस जमादार ॾे जेकॾहिं माशूक बोज़दार के न आंदो आहे त ॾोह जो ॾोहारी। पर जेकॾहिं उहो न बि आणे आ, हू असांजो शहरी हुयो। असांखे कहिड़ी ख़बर हुन जे वर में 2 सिगरेटनि जो, 4 सिगरेटनि जो चर्स पियो आहे। कोई दोस्त चवे अदा ख़ुर्शीद सियाल जे लाइ जो मंशिया जो धंधो कंदो आहे या शराब जो धंधो कंदो आहे, कोई ॿुधाए। अदा पीअण हुनजो ज़ाती गुनाह आहे, कोई SP जे घरां नथो खाए। अदा कंहिं दोस्त जो जेकॾहिं सवाल आहे त मां जवाब ॾियण लाइ तयारु आहियां साथियो। कंहिं दोस्त जो जेकॾहिं को सवाल आहे त मां जवाब ॾियण लाइ तयारु आहियां। जॾहिं ख़ुर्शीद सियाल ग़लति कमु कंदो, असांजो भाउ न हूंदो। जेकॾहिं ॿियो सहाफ़ी को ग़लति कमु कंदो, असांजो भाउ न हूंदो। जॾहिं हू ठीकु हूंदो, जॾहिं मंशियात जे डीलरनि जो सरपरस्त SP हुन जे ख़िलाफ़ नाजाइज़ी कंदो, अदा SP खे अहिड़ी इजाज़त कोन ॾिबी। अदा असां सुभाणे मीटिंग करे एहतिजाजी तहरीक जो आगाज़ कयूं था। मां थी सघे तो सुभाणे पैदल मार्च वारो कैंसिल कयां, मां थोड़ी छुट्टी वठां पंहिंजी संगत खां। सुभाणे मीटिंग करे SSP घोटकी समीर नूर जेको मंशियात, हैरून, आफीम, चर्स जे अॾनि जो सरपरस्त आहे, मीरपुर माथेले जा जेके दोस्त शहरी आयो, तव्हां ॿुधायो छा पुलिस जी सरपरस्ती में हैरून, आइस ऐं आफीम जा अॾा नथा हलनि? छा पुलिस जा भत्ता उन्हनि ते मुक़रर न आहिनि? छा उहे भत्ता SP घोटकी समीर नूर जे जेब में नथा वञनि? कोई दोस्त ॿुधाए। जेकॾहिं मां ग़लति आहियां कोई दोस्त ॿुधाए। जुनेद खान ASP कोन्हे, ही आहे SSP जो PSO को फैसल नालो अथसि, को पंजाबी आहे अलाए पठान आहे। ही असांजा पंहिंजा ऑफिसर न त धारियनि खे कहिड़ी मजाल, धारियनि दलालनि खे कहिड़ी मजाल। असांजे घर जा कुत्ता भाड़िया आहिनि। को दोस्त जो को सवाल आहे त मां जवाब ॾियण लाइ तयारु आहियां। ख़ुर्शीद सियाल बाबति, अॼु जे चढ़ाई बाबति जेकॾहिं कंहिं दोस्त जो को सवाल आहे त मां जवाब ॾियण लाइ तयारु आहियां। खुदारा हरूबरू कंहिं ते तनक़ीद न कयो, खुदारा हरूबरू कंहिं ते तनक़ीद न कयो। जेकॾहिं हुनजो बुरो को ज़ाती अमल आहे त उन जो पंहिंजो आहे। कोई दोस्त चवे जेकॾहिं मंशिया जो धंधो कंदो हुजे, मंशियात वारनि सां हुनजी जेकॾहिं यारी, जेकॾहिं कोई दोस्त चवे ख़ुर्शीद सियाल जेका यारी आहे मंशियात वारनि सां, बाक़ी SP घोटकी अदा ॿिए ॾींहुं IG साहब अचे थो, इहो सवाल पुछाणो IG सिंध गुलाम नबी मेमण खां कंदासीं, गुलाम नबी मेमण खां कंदासीं जो ही मंशियात जो सरपरस्त SSP छो मोकिली? जवाब ॾे, जवाब ॾे। एतिरी हिम्मत आहे
IG हुजे एतराम लायक आहे, SP आहे एतराम लायक आहे जॾहिं हक़ ते हुजनि। आहिनि असांजा नौकर, पर जॾहिं हक़ ते हूंदा एतराम लायक हूंदा, जॾहिं भत्ते खोर हूंदा, मनशिया जी सरपरस्ती कंदा, आकड़ा पर्ची जी सरपरस्ती कंदा, धाड़ेलनि जा यार हूंदा, कणक ऑपरेशन कंदा, अदा असांजा ॿई हथ उन्हनि जे गिरेबान में हूंदा, असांजा ॿई हथ उन्हनि जे गिरेबान में हूंदा। अल्लाह तव्हां सभिनी ख़ुशि रखे, असांखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। साथियो, सुभाणे मीटिंग आहे असांजे सहाफ़ियुनि जी, इंशाअल्लाह सुभाणे तहरीक जो आगाज़ कबो। गो SSP घोटकी, गो समीर नूर, गो मंशियात डीलरनि जो सरपरस्त, गो धाड़ेलनि जो यार, गो। अल्लाह तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, वॾी महिरबानी।